अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां खे हिकिड़ो अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त हिना मखदूम जो हिकिड़ो ॿियो बयान अची वियो आहे त आऊं अहमद मुग़ल सां प्यार करियां थी ऐं उन सां शादी करण बि चाहियां थी। जेको हिना मखदूम बयान कयो आहे, अचो त उन वीडियो खे ॾिसूं। त नाज़रीन, ही हुई अॼु जी शॉर्ट वीडियो। अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। थैंक यू फॉर वॉचिंग।